बाबा ही असी जो है सो प्रेस क्लब मीरपुर खास से असी वकील सब दोस्त बीठा आहियूं। असांजे वकील ते पुलिस SSP हैदराबाद जेका है FIR करे छॾी हुई ऐं चए थो त बाबा कारा शीशा हुआ ईअं हो उन जे लाइ FIR करे छॾी हुई। असां सरापा एहतजाज आहियूं। असां पूरी सिंध में बुकला इताद जिंदाबाद है। वकील जी डिग्निटी ते असी कॾहिं कंप्रोमाइज़ न कंदासीं ऐं असीं सभु वकील गॾु आहियूं। अॼु मीरपुर खास में एहतजाज थियो आहे, सुभाणे सॼी सिंध में एहतजाज कंदासीं, सुभाणे कोर्टनि जा बाइकाट कंदासीं ऐं असांखे फिल फोर होम मिनिस्टर खे गुज़ारिश करियूं था त बाबा ही पंहिंजो जेको SSP हैदराबाद आहे इनखे मुअतल कयो वञे ऐं पंहिंजा जेके SHO आहिनि इहे जेके पंहिंजा मुअतल कया वञनि। तव्हांखे मंशात नज़र नथी अचे, तव्हांखे ग़रीब माण्हू जी FIR कटणु नज़र नथी अचे ऐं सुभाणे तव्हांखे कोर्टनि में अचिणो आहे। असीं वकील आहियूं, असीं कानून जा रखवाला आहियूं, अवीम कानून जा रखवाला आहियो। सुभाणे तव्हांखे असीं कोर्टनि में न गिरणु ॾींदासीं। पुलिस गर्दी ऐं दहशत गर्दी असीं पंहिंजे वकील जे ख़िलाफ़ न सहंदासीं। असीं हैदराबाद बार वारनि सां गॾु आहियूं ऐं अॼु बि गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु आहियूं। हीअ असां पंहिंजो एहतजाज जो दाइरो सुभाणे खां वठी वधाईंदासीं। सब खां पहिरीं त तव्हां साफ़ी ॿाहिरनि जो लख थोरा लखे रतूं जो असांजे दुख में तव्हां VIP तव्हां रिपोर्टिंग करे रहिया आहियो। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे ख़बर न आहे, IG साहब खे ख़बर न आहे कि थाणा कंहिंजे पैसे सां हलनि था हर ज़िले में। असीं क्रेश नथा चाहियूं। असीं वकुला जेका डिमांड कयूं पिया हैदराबाद वारनि वकुलनि जी इज़त बका असांजे वकीलनि जी इज़त ख़ातिर फौरन DIG हैदराबाद SSP मीरपुर खां SSP हैदराबाद खे फिल फोर ट्रांसफ़र कयो वञे त मामिलो रफ़ा दफ़ा थी थिए। जेके साहब तव्हां बि हिते जा सीनियर वकील आहियो, तव्हां बि हिन एहतजाज में सरापा एहतजाज पिणल आहियो। अॼु मीरपुर खास बाद जे वकील प्रेस क्लब जे अॻियां अची इहो धरणो आयो आहे त असांजी दोस्त वकील हैदराबाद जे वकीलनि सां जेके ज़ुल्म थियो आहे उनजे करे असांजा दोस्त उते बि एहतजाज पिया कनि ऐं अॼु डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मीरपुर खास ऐं हाईकोर्ट बार एसोसिएशन मीरपुर खास जे वकीलनि पारां इहो एहतजाज जो दाइरो वधाइण जी लाइ सभिनी दोस्तनि खे गॾु कयो आहे। ऐं ही न सिर्फ़ु वकीलनि जे लाइ पर पूरे आम पब्लिक जे लाइ बि उनजी बि डिग्निटी जो सवाल आहे। छो जो ॾिसो वकील हिकिड़ो कानून ॼाणंदड़ आहे, हुन सां बि जॾहिं अगरि अहिड़ो ज़ुल्म थिए थो त छा पुलिस ही आम पब्लिक खां कहिड़े नमूने डील कंदी हूंदी। त इहो बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। असांजो मुतालबो इहो आहे त SSP हैदराबाद एंड DIG हैदराबाद खे फिल फोर होम मिनिस्टर खे रिक्वेस्ट आहे त फ़ौरन इन्हनि खे सस्पेंड कयो वञे ऐं असां वकीलनि जो मुतालबो हल कयो वञे। अदरवाइज़ असां सभु ॿार न सिर्फ़ु मीरपुर खास ॿार बल्कि पूरी सिंध जे ॿार इवन एतिरो त पूरे पाकिस्तान बार काउंसिल वारा गॾिजी पोइ लायामल जोड़ंदासीं, तंहिंजो ॾाढो ॾुखियो असरु थींदो। तंहिं करे इन ऑर्डर टू सेव दी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन्स त होम मिनिस्टर खे एक्शन खणणु खपे। थैंक यू।